अस्सलाम नाज़रीन, अवां ॾिसो पिया सिंध वॉइस ऐं आउं आहियां ज़ोएब ज़रदारी। नाज़रीन, इंतहाई अहम मामले ते अॼु पाण विलॉग में गुफ़्तगू करे रहिया आहियूं। अॼु जो विलॉग इन हवाले सां बि इंतहाई अहमियत जोॻो आहे, छाकाणि त मौजूदा ॾींहंनि में मुल्क जे अंदरि नवां सूबा ठाहिण ऐं नवां इंतिज़ामी यूनिट ठाहिण जूं ॻाल्हियूं हली रहियूं आहिनि ऐं वॾे क़िस्म जा जेके आहिनि उहे बहस शुरू थी विया आहिनि। इन हवाले सां ज़रूरु असां बि मुख़्तलिफ़ पंहिंजनि ज़रियनि सां ॻाल्हि ॿोल कई ऐं कोशिशि कईसीं त ख़बर त पए त असल में हिकु त इन सॼे मामले जी हक़ीक़त छा आहे ऐं इन में छा थियणु पियो वञे, इन जा आख़िर सबबु कहिड़ा आहिनि। ही ओचितो जेको आहे इन क़िस्म जी ॻाल्हि हिकु पहिरियां शुरूआति त वफ़ाक़ी घरू वज़ीर कई ऐं उनखां पोइ वरी मुख़्तलिफ़ इदारनि खां उहा ॻाल्हियूं थींदियूं। हाणे त डिबेट्स शुरू थी चुकियूं आहिनि, मुख़्तलिफ़ टीवी चैनल्स त कैंपेन हलाए रहिया आहिनि ऐं लाहौर जे अंदरि ते हिकिड़ी डिबेट कराई वई जंहिंमें कोशिशि इहा कराई वई त नवनि सूबनि ठाहिण जे हवाले सां का राह हमवार थिए। त इन हवाले सां जेतिरी मुंहिंजी इस्लामाबाद ऐं उनजे आस पास जे शहरनि जे ज़रियनि सां या कुझु अहिड़नि हल्कनि सां मुख़्तलिफ़ सियासी जेके ज़रिया आहिनि उन्हनि सां जेका ॻाल्हि ॿोल थी आहे त कुझु चाहियां थो त मां पंहिंजे विलाग जे ज़रिए ख़ासि तौर ते जेके असांजा सिंध जा माण्हू आहिनि, सिंधी आहिनि, उन्हनि खे ॿुधायां त हीउ मामिलो छो थी रहियो आहे, इन जा सबबु कहिड़ा आहिनि ऐं छा वाक़ई के सिंध खे टोड़ण जूं ॻाल्हियूं थी रहियूं आहिनि या साज़िशूं थी रहियूं आहिनि या वाक़ई के सिंध में नवां सूबा ठहण पिया वञनि या वरी के नवां इंतिज़ामी यूनिट ठहण पिया वञनि। त इन हवाले सां जेकॾहिं पाण जाइज़ो वठूं उनजे सबबनि जो, ज़ाहिर आहे जेसीं ताईं पाण सबबनि ॾे न वेंदासीं एसीं ताईं पाण खे उन्हनि मामलनि जी ख़बर न पइजी सघंदी। त सबबु बिल्कुलु सिधो आहे। इन में इन क़िस्म जो आवाज़ ख़ैर अॻु में माज़ी में बि MQM जे तरफ़ां कॾहिं कॾहिं ईअं उथंदो हुयो, कॾहिं चयो वेंदो त जनापुर ठाहींदासीं ऐं पोइ उन वक़्त में MQM कॾहिं तरदीद ऐं कॾहिं तस्दीक कंदी हुई। ऐं पोइ जेको कराची में ऑपरेशन थियो हो 90 जे ॾहाके में, उन वक़्तु त इहो हुकूमत जे तरफ़ां रियासत जे तरफ़ां उहे जनापुर जा नक्शा बि ॾेखारिया विया हुया ऐं चयो वियो त हीअ MQM जेका आहे सा इहा असल में हिकु नओं सूबो ठाहिणु चाहे थी, नए सूबे जे लाइ कमु करे रही आहे ऐं उन वक़्त में MQM त इन जी तरदीद करे रही हुई। पर वक़्त सां अॻिते पाण ईंदा वियासीं त पोइ ॾिठो त वरी MQM बाज़ाब्ता तौर ते मुतालबो शुरू करे छॾियो त न, असांखे पंहिंजो अलॻि सूबो खपे। ऐं अहिड़े नमूने सां ई वरी आफ़ाक़ अहमद बि उहो सूबे जो मुतालबो कयो, पर बाद में हाणे जेके हुनजूं स्टेटमेंट्स अचनि पियूं उहे चवनि पियूं त भई असीं महाजरनि जे लाइ असांखे अलॻि सूबो न खपे, छाकाणि त जेकॾहिं असांखे सिर्फ़ु महाजर जेके आहिनि रुॻो कराची में कोन था रहनि, जेकॾहिं असांखे कराची सूबो अलॻि करे ॾिनो वियो त पोइ जेके हैदराबाद जा महाजर आहिनि उन्हनि जो छा थींदो, मीरपुर ख़ासि, नवाबशाह, सखर ऐं ॿियनि खोड़ सारनि इलाइक़नि में जेके उर्दू ॻाल्हाईंदड़ जिन खे उहे महाजर चवनि था, जेके बेसिकली हुते त हू पंहिंजे पाण खे महाजर न सॾाईंदा आहिनि, त उन्हनि जो छा थींदो। तंहिंजे करे कंहिं हद ताईं हू इन ॻाल्हि तां पोइ ते हटी वियो आहे। पर इहो हिकु हुकूमती सतह ते इन क़िस्म जो जेको मुतालबो जेकॾहिं अचे त पोइ ज़ाहिर आहे इनखे संजीदगी सां ॾिसण जी ज़रूरत आहे। त हिन भेरे इहा ॻाल्हि जेका आहे रुॻो बयाननि जी हद ताईं कान्हे का, त इन्हनि जे बैकग्राउंड में इहे शयूं ज़रूरु थी रहियूं आहिनि। त छाकाणि हिकु त जेका 18वीं तरमीम आहे, उन 18वीं तरमीम ते बि असांजे काफ़ी माण्हुनि खे, कुझु लीडरनि खे, कुझु इदारनि खे एतिराज़ आहिनि त उन में समूरा जेके पावर्स आहिनि उहे सूबनि ॾे हलिया विया आहिनि ऐं वफ़ाक़ वटि त हाणे घणो कुझु रहियो ई कोन्हे। ऐं वफ़ाक़ में माना वज़ीर आज़म जी जेका हैसियत आहे उहा इहा आहे त वज़ीर आज़म सिर्फ़ु इस्लामाबाद जा जेके 25-26 किलोमीटर चौरस में जेको आहे शहर, हू उनजी हद सिर्फ़ु उहा ई बचे थी। वज़ीर आज़म जो हुकुम पंजाब ते नथो हली सघे, वज़ीर आज़म जो हुकुम सिंध ते, KP ते, बलूचिस्तान ते, गिलगित ते, आज़ादु कश्मीर ते कोन थो हली सघे, छाकाणि त उते समूरा जेके पावर्स आहिनि उहे सूबनि ॾे हलिया विया आहिनि। त हिकु त जेको बुनियादी जेको सबबु आहे उहा आहे 18वीं तरमीम आहे, जंहिंजे करे इहा हाणे ॻाल्हि कई पई थी वञे त नवां सूबा ठहनि या नवां इंतिज़ामी यूनिट ठहनि। ॿियो जेका ॻाल्हि उहा इहा आहे त छाकाणि त हिकु त हिते पाण वटि पीपल्स पार्टी 18 सालनि खां ऐं हुते काफ़ी सालनि खां अहिड़े नमूने सां नून लीग जी बि पंजाब में हुकूमत रहे थी। ॿिन्ही जो जेकॾहिं पाण कंपेरिज़न कंदासीं त सिंध में वरी बि अंधो मंडो हिकिड़ो बलदियाती निज़ाम मौजूदु आहे। पंजाब में त अञा नून लीग इलेक्शन ई कोन कराई आहे बलदियाती इलेक्शन जी। त इहो बि हिकिड़ो ज़रूरु तासुर पैदा थी रहियो आहे। त छाकाणि त हिकु उहे बि जेके ॿ पार्टियूं जेके इक़्तिदार में रहनि थियूं वारे वारे सां, कॾहिं गॾिजी
त हिकिड़ी पार्टी जेका आहे उहा सिंध में उहो निज़ाम त आंदो आहे पर हुनखे अख़्तियार कोन थी ॾे, ऐं हिकिड़ी पार्टी जेका आहे सा उहो उनखे निज़ाम जी हुन इलेक्शन ई कोन पई कराए। त मतिलबु हीअ पंहिंजी अजारादारी चाहिनि था। ॿी हिकिड़ी शइ त छाकाणि त जीअं 18वीं तरमीम जे ज़रिए जॾहिं पावर समूरा अची विया सूबनि वटि, त सूबनि खां उहे पावर हेठि ज़िले सतह ते वञणा हुया लोकल गवर्नमेंट जे हुन में, पर उहे हेठि न थी सघिया आहिनि। यानी कि फेडरल गवर्नमेंट खां जेके आहिनि से उहे शयूं तय थी आहियूं त फेडरल गवर्नमेंट वटि फलाणा सब्जेक्ट हूंदा ऐं फेडरल गवर्नमेंट जी हीअ जुरिसडिक्शन हूंदी। उनखां पोइ वरी पावर्स अची विया सूबाई हुकूमत वटि, ऐं इहो वाज़े थी वियो त सूबाई हुकूमत ही सब्जेक्ट ॾिसंदी ऐं सूबाई हुकूमत जी ही जुरिसडिक्शन हूंदी, या चीफ मिनिस्टर जी जेका जुरिसडिक्शन हूंदी उहा ही हूंदी। पर उहे पावर्स हेठि लोकल गवर्नमेंट ते, यानी कि 3 गवर्नमेंट्स आहिनि, फेडरल गवर्नमेंट, प्रोविशनल गवर्नमेंट ऐं लोकल गवर्नमेंट। त लोकल गवर्नमेंट खे उहे पावर्स न ॾिना विया आहिनि। लोकल गवर्नमेंट में उहे शयूं हेठि मुंतक़िल न थी सघियूं आहिनि, जंहिंजे करे अॼु बि जेको आहे सो सिंध जे अंदरि उहो मकानी निज़ाम जेको आहे उहो बेनिफिशियल न थी सघियो आहे सिंध जे लाइ। उते हू तरक़ी न आणे सघियो आहे। हुनजी वजह इहा आहे त उहो हिकु न ई एम्पावर्ड आहे ऐं न ई वरी उन्हनि खे का अथॉरिटी आहे जो पंहिंजी मर्ज़ी सां शयूं करे सघनि था। ऐं वरी उनजे बनस्बत जेकॾहिं पाण पंजाब में वेंदासीं त पंजाब में उहा साॻी डोमिनेंसी आहे। चीफ मिनिस्टर जेको आहे उहो सभ खां वधीक मज़बूत आहे। ऐं मरियम नवाज़ खे हाणे 2-2.5 साल खां मथे थी विया आहिनि, पर हुन बि अञा ताईं हुते लोकल गवर्नमेंट जी इलेक्शन कोन कराई आहे। मतिलबु ॿई पार्टियूं, हिकिड़ी पार्टी इलेक्शन कराइण जे बावजूदि, निज़ाम आणण जे बावजूदि उन निज़ाम खे पावरफुल न कयो आहे, ऐं हिकिड़ी ॿी जेका पार्टी जंहिंजो वज़ीर आज़म बि आहे, जंहिंजी पंजाब में हुकूमत आहे, उन पार्टी वरी पंहिंजे सूबे में इन निज़ाम जी इलेक्शन ई न कराई आहे। त जंहिंजे करे इहो मुतालबो थी रहियो आहे त असल में जेको आहे सो तव्हां यूनिट ठाहियो या सूबा ठाहियो ऐं माण्हुनि खे ॾेई छॾियो पावर्स। हाणे हिते मुख़्तलिफ़ शयूं आहिनि। हिकु त पंजाब, सिंध, बलूचिस्तान ऐं केपी जे जेकॾहिं इन यूनिटनि जे हवाले सां या सूबनि जे हवाले सां जेकॾहिं पाण वेंदासीं त मामला कुझु मुख़्तलिफ़ आहिनि। पंजाब जे अंदरि सराइकी सूबो चओ या ॾखण पंजाब सूबो चओ, त उन जी करारदाद 2012 खां पास थियल आहे पंजाब असेंबली में, जंहिंमें चयो वियो आहे त भली इहो सूबो ठाहियो वञे। ऐं उहा वरी साॻी करारदाद सेनेट ऑफ पाकिस्तान मां बि मंज़ूरु थियल आहे। हाणे फ़क़ति उहा क़ौमी असेंबली मां पास थियणी आहे, जंहिंखां पोइ पंजाब में हिकिड़े नए सूबे ठाहिण जी राह हमवार थी सघे थी। अहिड़े नमूने सां केपी में हज़ारा सूबे जे लाइ बि रेज़ोल्यूशन पास थियल आहे। त मुंहिंजे ख़्याल में जितां रेज़ोल्यूशन पास थियल आहे उते 14 साल गुज़री वञण खां पोइ बि तव्हां उते उहे सूबा कोन ठाहिया आहिनि, त तव्हांखे स्टार्ट उतां वठणु खपे। आबादी जी बुनियाद ते तव्हांखे मसइलो आहे त आबादी जा मामला जेके आहिनि उहे, छाकाणि त पंजाब सभ खां वॾो सूबो आहे, त पोइ छो न पंजाब खां शुरू कजे। पंजाब यानी कि उहा पार्टी जेका भली 3 सूबनि में हाराए वञे, रुॻो हिकिड़े सूबे मां खटी ईंदी, त वज़ीर आज़म बि हुनजो अची वेंदो ऐं सूबाई हुकूमत बि हुनजी अची वेंदी, जीअं हाणे नून लीग आहे। त मुंहिंजे ख़्याल में इहो शुरूआति हुननि खे उतां करणु खपे। 2 ठाहिनि, 3 ठाहिनि, 4 ठाहिनि सूबा, जेतिरा उन्हनि खे बहितर लॻंदा पंजाब में ठाहिनि, या इंतिज़ामी यूनिट कंहिं 20-25 ठाहिणा अथनि त 40 ठाहे छॾनि। असांखे को एतिराज़ु कोन्हे। केपी में हज़ारा सूबे जे लाइ केपी असेंबली ख़ुदि चयो आहे, तंहिं करे हुते ठाहे सघे। पर सिंध जे अंदरि सिंध जी असेंबली जे तरफ़ मां खां त अहिड़े क़िस्म जी का बि डिमांड या को बि अहिड़ो रेज़ोल्यूशन पास कोन थियल आहे। तंहिंजे करे इहो बहस इंतिहाई क्लियर आहे। हाणे पाण अचूं था सिंध जे तरफ़। त सिंध में छाकाणि त पीपुल्स पार्टी ऐं जेका आहे उहे पावर्स हेठि न पई ॾे, न मेयर खे पावर, न जेको आहे सो हेठि को ज़िले चेयरमैन खे पावर्स आहिनि, न म्यूनिसिपल कमेटी जे चेयरमैन खे पावर आहिनि, न टाउन, न यूनियन काउंसिल जी पावर्स आहिनि। सभ खां वॾी ॻाल्हि इहा त तव्हां वटि तव्हां प्रोविशनल फाइनेंस कमीशन जेको तव्हांखे ठाहिणो हुयो उहो तव्हां ठाहियो ई कोन्हे। अहिड़ी तरमीम जो तव्हां क्रेडिट त खणो था, पर जेकॾहिं तव्हां प्रोविशनल फाइनेंस कमीशन ठाहियो आहे ऐं मालियाती जेके अख़्तियार आहिनि उहे इन्हनि लोकल गवर्नमेंट्स खे ॾेई छॾियो आहे, त मुंहिंजे ख़्याल में अॼु सिंध खे हीउ न ॾिसणो पवे हा। अॼु बि जेकॾहिं सिंध में या सिंध जे लाइ इंतिज़ामी यूनिट ठाहिण या नवां सूबा ठाहिण जो जेकॾहिं मुतालबो थी रहियो आहे, त उहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पीपुल्स पार्टी जी नाअहली जे करे, पीपुल्स पार्टी जी बेड गवर्नेंस जे करे, मेरिट जी लताड़ जे करे, हिते जहिड़े नमूने सां करप्शन जे करे, अकर बापरवरी जे करे, जहिड़े क़िस्म सां जो हिते जेका वेदन थी रही आहे सिंध जे अंदरि गुज़िरियल 18 सालनि खां, उन जी बुनियाद ते हुते माण्हू जेके आहिनि से उहे कराची मां बि इहा डिमांड कनि था, इस्लामाबाद मां वेही बि इहा डिमांड कनि था, लाहौर में डिबेट में बि वेही इहा डिमांड कनि था त कराची इंटरनेशनल शहर आहे, उते हुनखे पीपुल्स पार्टी तबाह करे छॾियो आहे। रुॻो कराची खे पीपुल्स पार्टी तबाह न कयो आहे, कहिड़े शहर खे पीपुल्स पार्टी अॼु आहे उहो बि खणी ॿुधाइनि। हर हिकु शहर तबाह लॻो पियो आहे। 2 ॾींहं अॻु में मां नवाबशाह में हुयुसि, हुते शहर जी जेका हालति ॾिठी आहे उहो मन लॻे ई कोन थो त हीअ को कंहिं मुल्क जे सदर जो
शहर आहे ऐं ख़ातून अवल जो ही शहर आहे या ही उहो शहर आहे जिन 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 जेको आहे जंहिंजा पावर्स जेके आहिनि लाड़काणे खां नवाबशाह में मुंतक़िल थी विया आहिनि। हे त 18 सालनि जी हुकुमरानी वारो शहर आहे, त उनजी अहिड़ी हालत आहे त सॼी सिंध खे हिननि अहिड़े नमूने सां शयूं करे छॾियूं आहिनि जंहिंजे करे इहो मुतालबो साम्हूं अचे थो। को चए थो त असांखे अलॻि सूबो ॾियो, को चए थो त इंतिज़ामी यूनिट ठाहियो। जेकॾहिं पीपल्स पार्टी जानतदारी सां ईमानदारी सां मेरिट जी बुनियाद ते परफॉर्म करे हा त कंहिंखे ज़रूरत ई न थिया त हू इन क़िस्म जो सुवाल करे हा। तव्हांखे मेरिट ते नौकरियूं नथियूं मिलनि, कमीशन जो पास इम्तिहान करण खां पोइ बि तव्हां पैसा ॾींदो त तव्हांखे नौकरी मिलंदी। ठिकनि में करप्शन थिए थी, रोड रस्ता तव्हांजा ठहनि कोन था, पाणी न पीअण जो माण्हुनि खे मिले थो, न वरी ज़रई पाणी माण्हुनि खे मिले थो। हाणे दरिया फुल पियो थो वहे, दरिया में ज़बरदस्त पाणी अची वियो आहे, पर पोइ बि जेके नंढा आबादगार आहिनि उन्हनि खे पाणी कोन पियो थो मिले। हिते असां वटि तइलीम जी, सिहत जी जेके बि समूरियूं सूरत हाल आहिनि उहे इंतिहाई तबाह आहिनि शयूं। उनजे करे पोइ अहिड़े क़िस्म जा मुतालबा अचनि था। ऐं ॿियो सभ खां वॾी जेका ख़ामी आहे सिंध जे अंदरि लोकल गवर्नमेंट सिस्टम जी, त जेको मेयर हुजे या ज़िले जो चेयरमैन आहे उहो आवाम खां वोट वठी अचे थो। यूनियन काउंसिल जो जेको चेयरमैन आहे, उहो सॼा काउंसलर आहिनि, उहे सभई वेंदे मेयर ताईं उहे समूरा आवाम खां वोट वठी चूंडिजी अचनि था। ऐं अची करे वरी उन्हनि जे मथां जेको वेठो आहे त उहो वरी लोकल गवर्नमेंट जो मिनिस्टर वेठो आहे। ॻाल्हि सम्झ में नथी अचे त गवर्नमेंट जो हिकिड़ो पैरेलल हिकिड़ो निज़ाम आहे इहो जेको लोकल गवर्नमेंट आहे, जेको डायरेक्ट जेके बेसिक डेमोक्रेसी चयो वेंदो आहे, BD जो निज़ाम जंहिंखे लोकल गवर्नमेंट निज़ाम चयो वेंदो आहे, उहो उनजे मथां दुनिया में मूंखे ख़बर न आहे त सॼी दुनिया में लोकल गवर्नमेंट निज़ाम मौजूदु आहे त उहो वरी कंहिं मिनिस्टर जे मातहत हुजे। मूंखे सम्झ में नथो अचे, मूंखे नथो लॻे त को अमेरिका में जेको सॼो निज़ाम आहे, अमेरिका जो न्यूयॉर्क जो जेको मेयर आहे उहो वरी को मथे कंहिं मिनिस्टर खे जवाबु ॾियो हुजे, या जेको लंडन जो मेयर आहे उहो वरी मथे को वरी लोकल गवर्नमेंट जेको सईद गनी हुजे या को नासिर शाह हुजे उनखे जवाबु ॾियाए। त अहिड़ो निज़ाम किथे बि मौजूदु कोन्हे जहिड़ो हिते असां वटि आहे। मुंहिंजे ख़्याल में सिंध हुकूमत खे, पीपल्स पार्टी खे हाणे घटि में घटि होश खां कमु वठणु खपे। मां सम्झां थो त जेकॾहिं अहिड़े क़िस्म जी का ॻाल्हि थी रही आहे त तव्हां इहो बिल्कुलु हरगिज़ न सम्झो त पीपल्स पार्टी का इन जे मुख़ालिफ़ आहे। हिन वक़्तु ताईं पीपल्स पार्टी जी क़यादत जे तरफ़ां को बि वाज़े मौक़िफ़ न आयो आहे। लॻे ईअं थो त शायदि पीपल्स पार्टी पाण इन में शामिलु आहे। पीपल्स पार्टी पाण इहो उन्हनि वॾनि सां वेही एग्री कयो आहे। मोहसिन नक़वी साहब सदर आसिफ अली ज़रदारी साहब सां मुलाक़ात करे थो ऐं कलाक ॾेढ खां पोइ वञी तक़रीर में इहा ॻाल्हि थो करे, त यकीनन हुन ज़रदारी साहब खे एतमाद में वरितो हूंदो, हुनखे ॿुधायो हूंदो त असां हीअ करणु पिया वञूं ऐं मां हीअ तक़रीर में इहा ॻाल्हि कंदुसि। आसिफ ज़रदारी जेकॾहिं हुनखे रोके हा त शायदि न करे सघे हा तक़रीर हो। पर हिन वक़्त ताईं बि पीपल्स पार्टी जी मर्कज़ी क़यादत जे तरफ़ां कंहिं का बि स्टेटमेंट इन हवाले सां न आई आहे त ही यूनिट न ठहणु खपनि या सूबा न ठहणु खपनि। त हिन सॼी सूरत हाल में या हिन सॼी कारगुज़ारी में पाण पीपल्स पार्टी खे न ई का क्लीन चिट ॾेई सघूं था। ऐं ॿियो ख़ुदि अहिड़ी सूरत हाल में पीपल्स पार्टी इन जो फ़ाइदो वठंदी आहे। पीपल्स पार्टी सिंध जे माण्हुनि खे इहो हिकिड़ो बावर कराईंदी आहे त ॾिसो जेकॾहिं असां हलिया वियासीं इक़्तिदार मां त पोइ सिंध में सूबा ठही वेंदा, सिंध में हीअं थी वेंदो, हूअं थी वेंदो। जेका मुंहिंजी ज़रियनि सां ॻाल्हि ॿोल्हि थी आहे ऐं इंतिहाई बाअसर ऐं इंतिहाई आला लेवल जे ज़रियनि सां मुंहिंजी ॻाल्हि ॿोल्हि थी आहे, जिन्हनि चयो त कंहिं बि क़िस्म जो सिंध में सूबो ठाहिण जो को प्लान आहे ई कोन। इंतिज़ामी यूनिट बि मौजूदु आहिनि। हाणे असीं या सभु जो विच में जेका ख़्वाहिश आहे त पीपल्स पार्टी उन इंतिज़ामी यूनिटनि खे मज़बूत करे, जंहिंमें मेयर्स आहिनि, जंहिंमें ज़िले काउंसिल्स आहिनि, म्यूनिसिपल कमेटीज़ आहिनि, टाउन कमेटीज़ आहिनि, यूनियन काउंसिल्स आहिनि। इन यूनिट्स खे पीपल्स पार्टी जेका आहे सा वधीक मज़बूत करे। हीअ जेको जहिड़े नमूने सां सूबनि जी ॻाल्हि थिए थी, पीपल्स पार्टी उहे हमदर्दियूं हासिलु करण जी कोशिशि करे रही आहे। ऐं पोइ उनजे नतीजे में असीं समूरा माण्हू जेके आहिनि 18 सालनि में पीपल्स पार्टी जा वरी गुनाह विसारे वेंदा आहियूं। उहो पोइ इहो ख़्याल में आणींदा आहिनि त पीपल्स पार्टी आहे त सिंध बचंदी। मां सम्झां थो त जेकॾहिं पीपल्स पार्टी जी इहा बेड गवर्नेंस रही, पीपल्स पार्टी जी इहा ना हली रही त पोइ शायदि को के असांजे मथां ॾुखिया ॾींहं बि अची सघनि था। तंहिंजे करे सिंधी माण्हुनि खे इन ते एहतजाज बि करणु खपे ऐं सिंधी माण्हुनि खे इन ते पीपल्स पार्टी खे इहो प्रेशराइज़ करणु खपे त हाणे उहो घणो थियो, तव्हांखे परफॉर्म करिणो पवंदो, तव्हांखे गुड गवर्नेंस आणणी पवंदी, तव्हांखे मेरिट ते कमु करिणो पवंदो, तव्हांखे करप्शन ख़तमु करणी पवंदी, तव्हांखे सिंध में डेवलपमेंट करणी पवंदी, तव्हांखे पीअण जो पाणी ॾियणो पवंदो, तव्हांखे तालीम सिहत जूं सहूलियतूं ॾियणियूं पवंदियूं। त पोइ तॾहिं ई
इहे इंतिज़ामी यूनिटनि जा नारा बि ख़तमु थींदा, तॾहिं इहे नए सूबे ठाहिण जा मुतालबा बि ख़तमु थींदा। तंहिंजे करे हिन सॼे मामलनि में इहे पंहिंजो जेको बि कुझु ही हालतूं पाण ॾिसी रहिया आहियूं, जो अॼु पहिरियां त सिर्फ़ु चयो वेंदो त कराची अलॻि सूबो ठाहे ॾियो, पर हाणे चवनि था त न, सिंध में असां 5 सूबा ठाहींदासीं। इहो जेको कुझु थियो आहे, मुंहिंजी नज़र में मां ईअं सम्झां थो, मां हिन ते तव्हांजे साम्हूं बि ॻाल्हियूं रखियूं आहिनि त इहो सिर्फ़ु पीपुल्स पार्टी जी बैड गवर्नेंस जे करे थींदो आहे। पाण पीपुल्स पार्टी खे इन सॼे मामले खां आजो करार नथा ॾेई सघूं। तंहिंजे करे पीपुल्स पार्टी जे एहतिसाब जी असांखे ज़रूरत आहे। सिंध जे माण्हुनि खे हाणे पीपुल्स पार्टी खे खां इहो पुछणु खपे त हुननि अरिड़हनि सालनि में अहिड़ी बदहाली छो कई, अहिड़ी करप्शन छो कई, जो अॼु सिंध खे टोड़ण जी ॻाल्हि थी रही आहे, या अॼु सिंध जे अंदरि इंतिज़ामी यूनिट ठाहिण जी ॻाल्हि थी रही आहे। तव्हां मेयर्स, अच्छा वरी सॼी सिंध में मेयर जेतिरा बि आहिनि उहे सभु पीपुल्स पार्टी जा आहिनि। ज़िले चेयरमैन तक़रीबन जेके आहिनि उहे सभु जा सभु पीपुल्स पार्टी जा आहिनि। म्यूनिसिपल कमेटियूं, टाउन कमेटियूं तक़रीबन पीपुल्स पार्टी जा आहिनि। कराची में कुझु जेके आहिनि से जमायत इस्लामी वटि आहिनि, को हिकु अधु का नून लीग वटि आहे, को हिकु अधु को PTI वटि आहे। त बाक़ी त सॼो हिन वटि पंहिंजो आहे, त पंहिंजे ई माण्हुनि खे हे इम्पावर न पिया कनि। उनजी वजह छा आहे? वजह इहा आहे त पीपुल्स पार्टी जेकॾहिं इहे सॼा पावर हेठी लेवल ते ॾेई छॾींदी त पोइ हिते अधे अधी जी वॾेरप कोन हली सघंदी। ऐं जेकॾहिं हुते नून लीग वरी इहे समूरा पावर हेठि ॾेई छॾींदी त पोइ मियाँ जी जेका चौधराहट आहे उहा कोन हली सघंदी। ही 2 ख़ानदान जेके आहिनि उहे पंहिंजी वॾेरप ऐं चौधराहट खे बरक़रार रखण जे लाइ पंहिंजे सूबनि खे जेको आहे सो इन नहज ते वठी पिया वञनि। त हाणे उन्हनि खे टोड़ण जूं ॻाल्हियूं थियनि या उन्हनि में सूबा ठाहिण जूं ॻाल्हियूं थियनि, पर उनजे हूंदे अहिड़े क़िस्म जी सूरत हाल अची बीठी आहे। पर पोइ बि हू न ई त लोकल गवर्नमेंट खे एम्पावर करण जे लाइ तयारु आहिनि, न उन्हनि खे अख़्तियार ॾियण जे लाइ तयारु आहिनि, न ई वरी उन्हनि खे माली अख़्तियार ॾियण जे लाइ तयारु आहिनि। तव्हां जेकॾहिं तव्हांजो जेको लोकल गवर्नमेंट जो जेको सिस्टम आहे उहो जेकॾहिं एम्पावर्ड हुजे, उनखे जीअं तव्हांखे पैसा मिलंदा, यानी वफ़ाक़नि जीअं सूबे खे मिलंदा आहिनि, ईअं ई वरी जेको आहे सो हेठि जेके लोकल गवर्नमेंट्स आहिनि उन्हनि खे फंड्स ईअं ई मिलणु खपनि। हिते ईअं कोन थींदो। हिते OZT शेयर आहे, हर 3 महीननि खां पोइ 4 महीननि खां पोइ उहे पैसा मिलंदा, पर उहे पैसा तॾहिं शेयर उनमें विझिबो जेसीं ताईं तव्हां फाइनेंस डिपार्टमेंट खे कुझु ॿ रुपया ॾियो न। चेयरमैन हुजे या टाउन म्यूनिसिपल ऑफिसर हूंदो आहे, या जेके उनमें चीफ म्यूनिसिपल ऑफिसर हूंदो आहे, उहे जेसीं ताईं इहो तय न कंदा आहिनि फाइनेंस डिपार्टमेंट जे अंदरि हिते वेही त ठीकु आहे, असांजी जेतिरी OZT आहे उन मां 5% 10% तव्हां जो हूंदो, ऐं उहा अदायगी हू एडवांस में कंदा आहिनि। उनखां पोइ हुननि जे अकाउंट में OZT शेयर वञे थो। त जॾहिं अहिड़ी सूरत हाल में तव्हां ईअं ई कंदो, ऐं पोइ उहो आहे केतिरो, जो उहो अधु खां वधीक त उहो पघारुनि में हलियो थो वञे, बाक़ी को थोरो घणो को सफ़ाई सुथराई में हलियो थो वञे, बाक़ी डेवलपमेंट त हू कराए नथा सघनि। छाकाणि त उहो डेवलपमेंट जी तव्हां वटि रखणी आहे। रस्ता घिटियूं ठाहिणियूं आहिनि, हिते चीफ मिनिस्टर वेही फ़ैसिलो कंदो। आवाम जे जेको उते स्ट्रीट लाइट लॻाइणियूं आहिनि, उहो बि फ़ैसिलो जेको आहे त उन हिते चीफ मिनिस्टर कंदो। हीउ चीफ मिनिस्टर जो कमु न आहे, इहे असल में ई लोकल गवर्नमेंट जे इदारनि जो कमु आहे। पर हे नथा चाहिनि त लोकल गवर्नमेंट मज़बूत थिए, ऐं उहो वधीक फ़ाइदेमंद आहे। छाकाणि त आम माण्हू जी एक्सेस में हूंदो आहे काउंसलर, आम माण्हू जी एक्सेस में हूंदो आहे यूनियन काउंसिल जो चेयरमैन, या टाउन कमेटी जो चेयरमैन, या म्यूनिसिपल कमेटी जो, या मेयर थियो, या ज़िले चेयरमैन थिया। इहे समूरा आम माण्हू जे अवाम जी डायरेक्ट एक्सेस में हूंदा आहिनि। हीअ MPA, हीअ MNA, हीअ त पंहिंजनि थधनि कमरनि खां ॿाहिरि निकिरनि कोन, माण्हुनि सां मिलनि कोन। त मुंहिंजे ख़्याल में पीपुल्स पार्टी ऐं नून लीग इहे चाहिनि ई नथियूं त इहे लोकल गवर्नमेंट सिस्टम एम्पावर थिए, ऐं भली पोइ जेकॾहिं सूबा टुटनि था त टुटण ॾियनि। मुंहिंजे ख़्याल में इहो थियणो कोन्हे। इहे ईअं एॾो सवलाई सां इहे शयूं कोन थियूं थियनि। तंहिंजे करे सिंध जे अवाम खे इन खे होशियारु थियणु खपे, ऐं हुननि खे सम्झणु खपे त जेका पीपुल्स पार्टी जी जेको मामिलो आहे उहो इहो आहे त को पीपुल्स पार्टी हाणे इनखे इन में केस कराईंदी त जेकॾहिं असां न हूंदासीं त पोइ सूबा ठही वेंदा, पोइ हीअं थी वेंदो, पोइ हूअं थींदो। त अहिड़े क़िस्म जी बिल्कुलु बि ॻाल्हि न आहे। पहिरीं ॻाल्हि त सिंध विराइण जी ॻाल्हि थी कोन थिए पई। जेका मुंहिंजी इंफॉर्मेशन आहे त सिंध खे विराइण जे हवाले सां को बि प्लान डिस्कस में न आहे। कंहिं बि क़िस्म जूं शयूं जेके वाघ धणी आहिनि, या जेके अख़्तियार धणी आहिनि, उन्हनि वटि सिंध खे विराइण जे हवाले सां को प्रपोज़ल मौजूदु कोन्हे। हा, इहा ॻाल्हि ज़रूरु हुते अंडर डिस्कशन आहे त सिंध जा जेके मक़ामी इदारा आहिनि, यानी जेके लोकल गवर्नमेंट्स आहिनि, उन्हनि खे ज़रूरु एम्पावर थियणु खपे। ऐं सिंध हुकूमत खे पंहिंजा पावर्स जेके आहिनि हेठि उन्हनि खे ॾियणु खपनि, ऐं प्रोफेशनल फाइनेंस कमीशन ठाहिणु खपे। सिंध हुकूमत अॼु ई
PFC ठाहिण जो ऐलान करे। सिंध हुकूमत अॼु ई जेको आहे सो इहो ऐलान करे त असीं लोकल गवर्नमेंट्स खे एम्पावर कयूं था, उन्हनि खे माली अख़्तियार बि ॾियूं था, उन्हनि खे ॿिया इंतिज़ामी अख़्तियार बि ॾियूं था। ऐं मुंहिंजे ख़्याल में अहिड़े लोकल गवर्नमेंट जे मिनिस्ट्री जी ज़रूरत ई कोन्हे, इहा मिनिस्ट्री ख़तमु करे छॾनि। शायदि सुभाणे खां ई इहो बहस ई ख़तमु थी वेंदो, इहो मुतालबो ई ख़तमु थी वेंदो की नवां सूबा ठहनि या की नवां इंतिज़ामी यूनिट ठहनि। मुंहिंजे ख़्याल में सॼी जेका बाल आहे उहा पीपुल्स पार्टी जी कोर्ट में आहे। हाणे पीपुल्स पार्टी खे फ़ैसिलो करिणो आहे त उनखे सिंध में कमु करे, मेरिट ते नौकरियूं ॾेई ऐं हीअ लोकल गवर्नमेंट्स खे पावर ॾेई प्रोविशनल फाइनेंस कमीशन ठाहे सिंध खे बचाइणो अथसि, या वरी पंहिंजी नाअहली जे ज़रिए पंहिंजी करप्शन ऐं पंहिंजी वॾेरप खे बरक़रार रखण जे लाइ सिंध जे लाइ को ॾुखियो ॾींहुं आणणो आहे। इहो फ़ैसिलो पीपुल्स पार्टी खे करिणो आहे। ऐं ॿियो फ़ैसिलो तव्हां सिंध जे माण्हुनि खे करिणो आहे त पीपुल्स पार्टी खे हाणे इन पासे में नक में नाकेली विझी गेलजे त हू सिंध में हाणे पंहिंजी गवर्नेंस खे ठीकु करे। अला भाई।